हैदराबाद में मैनेजमेंट हेल्पिंग ह्यूमन फाउंडेशन तरफां डेंगी मच्छर उड़ी ऐं रोबेला खां बचाव बाबति आगाही सेमिनार मुनक़िद कयो वियो। गवर्नमेंट कम्प्रीहेंसिव गर्ल्स हाई स्कूल लतीफ़ाबाद में थियल सेमिनार में डिप्टी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर इमदाद चन्ना, डॉक्टर दिलीप कुमार, डॉक्टर गुलाम परवर, डॉक्टर मुख्तियार चन्ना, हैदराबाद के मशहूर समाजी अगवान डॉक्टर इकबाल हारून ऐं ॿियनि शिरकत कई। हुन मौक़े ते फाउंडेशन के अगवान सैयद मोहसिन रज़ा शाह चयो त सेमिनार जो मक़सदु माण्हुनि खे आगाह करणु हुयो। महिमान पंहिंजे ख़िताब ज़रिए माण्हुनि खे वैक्सीन लॻाइण ते आमंदा कयो। हुन मौक़े ते हेल्पिंग ह्यूमन फाउंडेशन के वाइस प्रेसिडेंट डॉक्टर इकबाल हारून गर्ल्स स्काउट के इंचार्ज समेत नकवी की ख़िदमतुनि खे साराईंदे खेसि अजरक जो तोहफ़ो पेश कयो। सेमिनार में मोहम्मद अहद खान, डॉक्टर सीमा लियाकत, सजाद अहमद ऐं ॿियनि शिरकत कई। अवेयरनेस प्रोग्राम कराने का जो मकसद है वो ये है कि लोगों को ये बताया जाए डेंगू से बचाव की खातिर, और मिज़ल्स और रुबेला का जो हमारा अवेयरनेस प्रोग्राम है उसमें बताया जाए कि अपने जो माएँ हैं वो अपने बच्चों को इंजेक्शन लाजमी लगवाएं। वो जो टीका है वो बहुत ज़रूरी है, लगाना बहुत ज़रूरी है। आज हमने अवेयरनेस प्रोग्राम जो रखा है वो हमने डेंगू, खसरा और रूबेला के हवाले से रखा है। जैसा कि आपने देखा है कि डेंगू इस पर पीक चीज़ पे पहुंच चुका है और जो है बहुत मसले क्रिएट कर रहे हैं जो हॉस्पिटल्स में जो परेशान है लोग। तो हम चाहते हैं कि अवेयरनेस लोगों को दी जाए कि आप इसको जो है हिफाजती जितना हिफाजत कर सकें अपने बच्चों की अपनी हिफाजत करें इससे। और अॼु असांजे स्कूल में हेल्पिंग वुमेन वारनि हिकिड़ो प्रोग्राम अरेंज कयो आहे जेको रोबिला, खसरा ऐं डेंगी वायरस जे बारे में आहे। त उहो आहे त आगाही उन्हनि जो मतिलबु आहे त आगाही ॾिनी वञे। तंहिं करे हुननि हिकिड़ो स्कूल सिलेक्ट कयो, छो त स्कूल में जेको आहे सो टीचर्स या ॿार वधीक आहिनि ऐं उहे पंहिंजे घरनि में वञी इहे शयूं जेके उहे असांखे ॿुधाईंदा उहे अप्लाई कंदा, या उन जे सिहत जे बारे में उहो, छो त औरत वधीक कॉन्शियस हूंदी आहे, उहा सिहत जे बारे में उहे पंहिंजे घरनि में उहे शयूं कंदा त इन बीमारी जो थोरो कुझु तदारक थींदो।